अल्लाह ताला जल जलाल जे ज़ात खे ॾिठो बि नाहे पर असांजो इन क़ुरान करीम ते यकीन आहे क़ुरान ॾसे रहियो आहे त अल्लाह आहे हर चीज जो शाहिदी थी दे ॾस थी दे त अल्लाह आहे आसमान जो बीहन जमीन जो पानी जे मथां बीहन बागन में मेवन जो पैदा थियण दरियान जो वहम मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह बेटी न दीदी एॾो मिठो एॾो कारो विच में पर्दो आहे इन पर्दे खे तोड़े मिठे खे बि खारो ॼाण केरु आहे जेको तव्हांखे मिठो पानी पीआरे ओ जिन इंसान मुझे केरु केरु नेमतुनि जो इनकार कंदो सबूरा चओ त रब जूं नेमतूं ॻणण खां बि मथे आहिनि त लिखण खां बि मथे आहिनि मिलाए छॾे त मिठे पाणी पीआरण वारो कोन्हे सवाइ रब जी काथे जल खे खारो कयूं काथे मिठो कयूं इहा भी अल्लाह ताला जल जलाल जी वहदानियत का ताकत सॼी दुनिया गॾु थिए त मिठे खे खारे खे मिठो करे न सघंदा मौजूदाना तौर जो अरबी मोहम्मद करीम हो जंहिंजो लोहा मुबारक कौने कुएं में पवंदो हो त जो पूरी मिठो थी वेंदो सुभान अल्लाह ये असांजे हुज़ूर सां महिरबानी ओ जबल नबी साईं जॾहिं गुज़र कंदा गर्मीअ जी मौसम हूंदी मथां तकड़ छांव करे हलंदा जे खिटी वो साईं गुज़र कंदा त जो खिटी खुशबू थी वेंदी हुई दुनिया जा अतर मुझे मुस्तफा जी पगर मुबारक जी मत नायन साईं जो पगर मुबारक भी समूरा जो अतर वञा मथे इन स्पेशल मेहरबानी अल्लाह साईं जो हुजूर रात जो बीहण ऐं ॾींहं जो मटिजण सितारनि जो चमकण सिज चंद्र जो बण वल्लज़ी जाल शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा वह अल्लाह जी ज़ात जे सिजो बारियूं तेज रोशनी सां चंद्र बारियूं थधी रोशनी इहाई तौनी अल्लाह साईं जी तारीफ़ जो ॾींहुं रात के तो गोले रात ॾींहं के दी गोले ये रात ॾींहं ॾसंदा जन दादा के फेर घेर करण वारो असां में वो रब जी ज़ात इन फी खल्क़ि समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैल वन नहार लआयातिन लिउलिल अलबाब सुभान अल्लाह या दिवादानी अल्लाह वो दरिया जालिम जेके चवंदा रब कोन्हे कोई मुश्किल के अल्लाह सब
शरीक कयूं मिठान समूरा जो अल्लाह वहदहु ला शरीक वा बेशक कोई हुन सां ज़ात में सिफात में शरीक नाहे। ओ मेवन जो पचजण हवाउन जो गुलण दरियाहन जो वहण रात में मटे ॾींहं जो अचण ॾींहं में मटे रात जो अचण इहो हर शइ ॾसे रही आहे त असां में फेर घेर करण वारी ताक़त उहा जंहिंजो नालो अल्लाह साईं आहे। उन्हीअ जे सामने माण्हू जे ठाहियो सोचण जो मक़ाम आहे सोचे वठो। पहिरियों निशानी मुतक़िनी आहे जेके अणॾिठे रब ते ईमान आणनि। हाणे सोच कल्ह तूं अम्मा जे पेटों बच्चो थी निकिते वरी जवानीअ जे मंदर ते मां तो माए वरी घरवारीअ वारो बणे वरी पीढ़ी मां पैदा कई माए अॼु अकेले मूं घर में वलर मां बच्चन जा ॾिना मां नथो सुञाणे इहे बच्चा भी तोखे ॾसंदा जनता असांखे पैदा करण वारो आहे। ईमान उन्हीअ ते आयो अल्लाह ते जेको वहदहु ला शरीक आहे जंहिंसां कोई भी जो शरीक नाहे। पहिरियों निशानी मुतक़िनी आहे जेके अणॾिठे रब ते ईमान आणनि। ऐं ॿिए नंबर में अल्लाह ताला फरमायो निमाज़ खे क़ाइम कनि निमाज़ खे क़ाइम कनि। ऐं टे नंबर में फरमाई जेको रिज़्क़ ॾिनो मान पाण त खाधऊं पंहिंजे बचन खे त खारायूं पर मां अल्लाह जे रस्ते में भी ख़र्च कयूं। हुदल लिलमुत्तक़ीन الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون। यो थी कुरान बोलो पहिरियों सी बात सूरत बक़रा एक अणॾिठे रब ते ईमान आणनि ॿियो निमाज़ खे क़ाइम कनि टियों जेको रिज़्क़ ॾिनो मान पाण त खाधऊं पंहिंजे बचड़नि खे भी खारायूं पर मुंहिंजे रस्ते में भी ख़र्च कयूं अल्लाह जे रस्ते में। इहे मुत्तक़ीन ऐं क़ुरान मजीद में फरमायूं त मां वटि इज़्ज़त मुत्तक़ीन जी आहे कामयाब मुत्तकी थिया या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितारफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। ॾाढो सुभान अल्लाह से फरमायो पूरी दुनिया जा इंसान मां तव्हांखे जोड़ो जोड़ो करे पैदा कयो आहे सॼो जहान जोड़ो जोड़ो करे बणाई पाण जो अकेलो आहे। इहा तारीफ़ कई अल्लाह जोड़े खां सवाइ तूं न हली सघंदे इहो मां अकेलो आहियां। कुल हुवल्लाहु अहद ॾाढो जो सुभान अल्लाह अल्लाहु समद
लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। हुजूर खुद अल्लाह ताला जवराए चवें त मां अल्लाह अकेलो आया। आद जे लफ्ज़ जी माना जो जे मूं जुज़ाई न निकरी। कल तू अकेलो घरवारी पढ़े जोड़ो बणियो हो सोचे न मां जायो आन जणींदो आन अबो आन अम्मा वलम तकुल लहू साहिबा मां घरवारी खमी पाक औलाद खमी मां अल्लाह पाक आया। ये सब सिफता तारीफ जो हिकड़े साईं तहांखे मां जोड़ो करे पैदा कयो ऐं हे ज़ातूं पाड़ा तव्हांजा सुञाणप लाइ रखियूं। मां वटि इज़त उन्हनि जी आहे जेके मुत्तक़ी आहिनि परहेज़गार आहिनि। इन्न अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आओ मुझा रब तुझी तारीफ इज्जत अल्लाह जे ज़ात वट मुत्तक़िन जी आहे। इहे ज़ातूं पारा तव्हांजे लाइ मां सुञाणप जे लाइ रखिया अथमि। मुत्तक़ी उहे जेके अणॾिठे रब ते ईमान आणनि। हाणे हीअं चओ सॼे जहान जी जोड़ जोड़न वारो हिकिड़ो साईं आहे जो जे ठाहियो आहे हुकुम उन्हीअ जो मञीबो अला लहुल ख़ल्क़ वल अम्र तबारकल्लाहु रब्बुल आलमीन। ॾाढो जोर सुभान अल्लाह। ख़ाइल कया ॾाढो वाला ये अखियूं तो के दर्शन दियूं त असांजे बणाइण वारो आहे। हथ पेर तो के दर्शन दा त असांजे बणाइण वारो आहे। सॼे जहान जी जोड़ तो के दर्शे थी त बणाइण वारी उहा ज़ात आहे जंहिंजो नालो अल्लाह साईं आहे। तौहीद खां सवा कम जो न अवला तौहीद सवा लख नबियनि तौहीद जे करे तकलीफ़ां सचियूं। सहाबिन तौहीद जे करे तकलीफ़ां सचियूं। अहल बैतन वतन छॾिया बचा ॿार कुर्बान कयूं जो तौहीद जे करे। हिकिड़ो आहे ॿियो आहे ई कोन। सुञाणो पंहिंजे रब खे उन्हीअ ख़ालिक़ ऐं मालिक खे सुञाणो। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास। केड़ा पालनहार अल्लाह मालिक अल्लाह माबूद अल्लाह हिकिड़ो। दुनिया रब न सुञातो आहे तॾहिं त रब बि धिको ॾिनो जंहिंजो गैरनि ते दरनि ते धिका था खईंदा वञनि। उहे कमाया जे पंहिंजे मालिक ऐं महबूद खे सुञातो। उहो ई पालनहार आहे। उहो ई असांजे पैदा करण वारो आहे। कीअं त तोखे ठाही अखियूं त पंहिंजूं ॾिस हथ त पंहिंजा ॾिस पेर त पंहिंजा ॾिस तॾहिं जो जे तबारकल्लाह ahsanul khaliqin। बरकत वारी ज़ात हुनिया अल्लाह साईं जी आहे जेको सभ खां वधीक जो सोनो ख़लक़ींदड़ आहे। इंसान खे सोनो कंहिं कयो आहे इंसान के इज्जत कहीं नहीं है। इंसान के लिबास कहीं ढकायो।
इंसान जो मानो ही मर्तबो कई मथे कयो सोचे तो वठ हिन जे करे इज्जत मिली थी अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज कई पैदा के इंसान उनके जो सेखारी कुरान जन वट कुरान जो इल्म कोने उहे जानवर भी परे परे थी जन वट हेरे कंदे ही हस्ती आ समूरा जो उन्हनि जी दुनिया भी सोनी आ आखिरत भी सोनी कब्र भी सोनी आ जन हिन के सुञातो जे कुरान सुञातो उन रब के सुञातो जे कुरान सुञातो उन रबी मोहम्मद करीम के सुञातो छो त इन कुरान जे करे मुझे हुजूर के दुख आया तकलीफ आयूं दंद मुबारक शहीद जो आमुर मुबारक शहीद थी ताप में पत्थर लगा बुख जे करे पेट मुबारक के पत्थर बधना पिया मक्के वारो अजूरो नथो घुरा मां पंहिंजे पैगाम पहुचाइण जो मांखे उहो अजूरो ॾींदो जेको जहान जो पालनहार ॾाढो जो सुभान अल्लाह याद नारो नारो नारे तकबीर अल्लाह जे नाले में ताकत अल्लाह ताला जल जलाल जे नाले वठण में जो फता एरे रब के कीअं न याद क्यों जेको जे तो तवां फर्श ते याद क्यों मार्श ते याद क्या तवां माण्हुनि में याद क्यों मां मलाइकनि में याद क्या हर एक मुंहिंजी नेमत तवां के दसे थी ते न जे बढ़ाइण वारो मां ई अल्लाह आहियां पुत्र बनाई न्याणियूं बनाई या उन्हीं जी तारीफ़ कंहिंखे वणे त पुट ई पुट ॾे वणे त न्याणियूं ई न्याणियूं ॾे कंहिंखे पुट बि ॾे त न्याणियूं बि ॾे पर कंहिंखे संड करे त जो पुछा वारो ई कोन्हे हर पासे जो जाॾे जो नज़र कंदव तव्हांखे अल्लाह साईं जी तारीफ़ पई नज़र ईंदी तारीफ़ जे लाइक़ तो असां अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं फलाणो वियो टीरो वियो दारी उनजी कबीर जेको सदाई जियो वो हिकिड़ो कुल हु अल्लाहु अहद अबा कंदे मारे ॻाल्हाए न अल्लाहु समद समद माना जो बेनियाज़ उनके कहीं कान नाई तरी तो जे वमन कफर फइन्नल्लाह गनीयुन अनिल आलमीन बेपरवाह मर्ज़ी जो मालिक आ जी वड़ेस करे ए सजो जहान फिरी वने तभी उन जी बादशाही में वार जेतरी भी कमी नहीं इबादत तो करें तो पांचो फायदो थी हेर तक वारे जिक्र तो करें तो जिक्र जे करे नजात मिलंदई नमाज तो पढ़े तो नमाज जे करे नजात मिलंदई असर जो थी तहज्जुद तो पढ़े तो तहज्जुद जे करे नजात मिलंदई नेकी जा कम कर चंगा कम कर ओ चंगन कमन वाले करण वाले जी मां अल्लाह वट दे इज्जत पर मुझे रसूल वट भी इज्जत सुभान अल्लाह उहे कम कर जे में रब तराजी चई पर हुजूर भी राजी सब पर वधीक हेरे तक अल्लाह जे ज़ात के तौहीद प्यारी है वरी हुजूर जी हस्ती के पंहिंजे बच्चन को ॿारन को जान को वतन को तकवा दे रब जी तौहीद प्यारी है
वरी मोहम्मद मुस्तफा अल्लाह जी ज़ात के मलाइकन को नबियन को जिन्नन को 18,000 मखलूकात को जो मोहम्मद मुस्तफा अल्लाह के वधीक प्यारो न तो सोचे एडा दुख नबियन के छो मिला जो तौहीद हुजूर के प्याजंद मत कर कुरान में एतब कुरान गैर हाला औ बदलो तब्दीलियान नबी से फरमायो मां तब्दीली की आया हे मुझो कलाम नाए जेको वही मां दे खणींदो आ उन को सवाइ मां मोहम्मद बे जी ताबेदारी न कंदो आया नबी से पंजे मर्जी से तो लेकिन कुरान जी मर्जी डाढो तो करायो ओ नबी ये है जो के अवल हिनते अमल हुजूर पे करे निकाले इन अत्तबो इल्ला मा युहा इलैया कुरान जवेंद जेको वही मां दे खणींदो आ उन खां सवाइ मां बे जी ताबेदारी न कंदो आहियां जी कुरान पियो जे उहे अरबी मोहम्मद करीम पियो करे जे तहज्जुद जो नमाज जो हुक्म आयो त मुस्तफा जो तहज्जुद जी नमाज पढ़ी पर्दे जो हुक्म आयो तो नबी से गौरव ऐलान करायो पर्दे जो हुक्म भी जो कुरान में नमाज जो हुक्म भी कुरान में खास एकड़े रब जो सजदो करण जो हुक्म भी जो कुरान में रुकू करण जो हुक्म भी जो कुरान में लैलतुल कद्र वाली रात जो बयान भी जो कुरान में रमजान जो बयान भी कुरान में मोमिनन की तारीफ भी कुरान में सिद्दीकन की तारीफ भी कुरान में शहीदन की तारीफ भी कुरान में हाने मादे कंदी जाए उन्हीं सदको ना मां हुजूर जे नाले तो दर दर ते इन सच्चे पैगंबर वाले दीन जो होको दे मुस्तफा दर दर ते मानन के पियो समझाए इन सच्चे दीन जो बयान भी जो कुरान में सुभान छाले कुरान बनी जिंदाबाद कुरान आईनो आ एरे दगमा दे दुनिया के आईने में पांजे चेहरे में मुंह दिसंदो आए तो के पांजे चेहरे जाए पर नजर ईंदान कुरान वाले आईने में नजर करने तो के जन्नत जा नजारा नजर ईंदा करे उठो इन जो दीन ओ इन कुरान की ज़ियारत कर के आईनो करे दिनो हिन दे नजर कर छा रखियो आ दुनिया में हिन के सुन्यान अबे अम्मानी तारीफ भी जो कुरान में जोड़ो जोड़ो बढ़ाई असांगे वहा तारीफ भी जो कुरान में वलियन की तारीफ कुरान में सहाबन की तारीफ जो कुरान में शहीदन की तारीफ कुरान में जातों कुरान खोली दे जे मसले में मुझी पंदे कुरान के खोल तो जो मसलो आसान थी वेंदो सब शेर है थोड़े से मान कुरान छडियो वेठा ओ ये निंद कीअं कंदासीं खणी न तॾहिं छो चयो मन आरज़ान ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनाशुरुहु यौमल क़ियामत आमा लाडो जो सुभान अल्लाह अल्लाह से फरमाए तो ये को मुझे जिक्र को मोरी दो यानी कुरान को बस सजाऊं दी दो मां ब एक मईशत तंग कंदो मास सुकून खत्म कंदो मास परेशान कंदो मास न बच्चा वंदस न माल न जमीना न होता का न कारू न बंगला न महलात छो त दौलत में सुकून है सुकून अल्लाह के जो जिक्र में आ न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल
दिल को आती है खुदा को याद करने से। उथी अधरात जो सॾ पंहिंजे रब खे दुनिया वारनि जे सॾण में कुझु न मिलंदी, अल्लाह खे सॾींदे सभु कुझु मिली वेंदो। अॼु उन्हीअ जे दर ते हिकु त सज़ा ॾींदो मान जे क़ुरान खे छॾियऊं, सुकून ख़त्म। ॿियो क़बर में अंधो करे उथारींदो मान, दीद मिली थी क़ुरान जे करे, इज़त मिली थी क़ुरान जे करे, हुस्न मिलियो थी क़ुरान जे करे। आ हिन जी दामन वठो, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। हीअ रस्सी आहे क़ुरान वारी, इनखे मज़बूत करे वठो। दुनिया जूं रस्सियूं टुटी वेंदियूं, जो हीअ रस्सी टुटजण जी न आहे। सुभान अल्लाह त चओ राजा। खूह में माण्हू किरंदो आहे, रस्सी शिरबी चिंबड़ तल किरे, सट ॾींदा त उहो खूह जो ॿुॾल माण्हू ॿाहिरि निकिरी ईंदो। अल्लाह ताला त चवनि था गुमराहीअ जे गर्क थियल, गुमराहीअ जे खूह में गर्क थियल हो, वो ये कुरान वाली रस्सी की मां इनके चिंबड़ तहांजो कमा सट सा जन्नत में गुजार मुझो कमा इनके चिंबड़ जन कुरान शरियो वो एक दुनिया आखिरत में नाकाम थिया। जेके कुरान के चिंबड़िया जो दुनिया आखिरत में इज्जत वारा बन गया। इज्जत है कुरान जे हुक्मन के मनन में। बिलाल कुरान दे आयो इज्जत वारो बनो, अम्मार कुरान दे आयो इज्जत वारो बनो। अम्मार जी अम्मा बीबी सुमैया कुरान दे आई जो इज्जत वारी बनी। सिरुपा जो ॾिनई, जान ॾिनई, इस्लाम ते पहले नंबर में शहीद थियण वारी औरत जो बीबी सुमैया अम्मार जी अम्मा अबू जहल उठन में बदराइस अधु अधु थी वई, न कलमो छॾियई न कुरान छॾियई। हर शइ मिली असांखे घर वेठे, तॾहिं कदुरु करो। हिन जो कदुरु हेॾे तक सहाबा खे पुछो, ॾाढो जो सुभान अल्लाह। कुरान जो कदुरु पुछणो थी सोने अलीअ खां पुछो, कुरान जो कदुरु पुछणो थी सोने उमर खां पुछो, कुरान जो कदुरु पुछणो थी सोने उस्मान खां पुछो, कुरान जो कदुरु पुछणो थी सोने हसन हुसैन खां पुछो, कुरान मजीद जो कदुरु पुछणो थी सलमान फारसी खां पुछो, जेको फारस जे मुल्क खां आयो आहे, विकानल गुलाम आहे, हुजूर जी गुलामी क़बूल कई। जैसे ओॾे थो वञा समय फिक्र था जागिन तो मोहम्मद करीम जो दीदार तो क्या मुझा दुख ही लहीदा वञनि। ये सहाबा जो कुर्बानियूं सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह। दुख सटम हेरे तक न मुस्तफा जी गुलामी छॾियो न हिन खे छॾियो। वॾो कमाल आहे जो कुरान में, इनमें एवी ताकत आहे जो बादशाहन को बादशाही विसारे छॾियूं। कुरान तू चाहे मां शाया उमर फारूक जहिड़े जवान खे कुरान झुकाए वेठो, हुजे को जेको उमर जा ॻोढ़ा हुजे, भेण खे तुंहिंजे अधी एॾो कुरान पढ़े थी मारो थमाए त बि बस नथी करे। एॾो मज़ो आहे त मूंखे बि त ॿुधाए कि मां तोखे कीअं ॿुधायां। हल त उस्तादनि जे उस्ताद अरबी मोहम्मद करीम वटि वठी हलाए। नार पिया खिन इहा ही हस्ती वाह जो हिन में कमाल भी आहे त ताक़त भी आहे। नजासी बादशाह के कुरान रुवारे वेठो, हज़रत जाफर तैयार अली साईं जो भाउ दीन जी तबलीग कंदे निकिरी पियान। जॾहिं नजाशी वटि आया, नजाशीअ खे ख़बर पई से हुजूर जा गुलाम आया आहिनि कि इन्हनि खे मुंहिंजे शहर मां ॿाहिरि कढो। इमा हो ईसाई मज़हब जो हो, इहे बीबी मरियम जी
गिला था कन उन मलक कासिद के चयूं चओ वञी नजासी बादशाह के असां के पंहिंजो वतन तुझे वतन खां वधीक प्यारो आ बच्चा प्यारा घर प्यारो आ सब कुछ छड़े आया दीन है कुरान जे करे चवे त असां हलिया वेंदासे तुझे वतन खां पंहिंजो वतन प्यारो आ पर चंद ॻाल्हियूं खणी आया इहे असांजूं ॻाल्हियूं ॿुध जे तव्हां बीबी मरियम जी गिला कंदा जे असांजे कुरान करीम में बीबी मरियम जी अल्लाह नेकी कई आहे एॾी नेकी कई अथई जो तव्हांखे बि करण न ईंदी आहे ॾाढो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तकमा ॾियो एतिरी नेकी कई अथई कुरान में जे हा ॿुधाए भला कुरान अली साईं जो भाउ जाफर तैयार कुरान थो पढ़े इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम सुभान अल्लाह थकल हो इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह अस्तफाक व तहरक वस्तफाक अला निसाइल आलमीन ओ जॾहिं मलाइकनि चयो मरियम औरतूं त घणियूं रब तोखे चूंडियो आहे सगोरो बणायो अथई पाक बणायो अथई हाणे जेॾी इज़त कई अथई ओॾी इबादत कजांइ मां चवंदो आहियां जे मर्द खे औरत खे इज़त खपे हेरे तक हिकु कुरान ॾे अचे ॿियो इबादत खे वधाए करे त दुनिया में भी इज्जत अथसि क़बर में भी इज्जत हशर में भी इज्जत ॾाढा चओ सुभान अल्लाह हिते त कुझु ई कोन्हे हलिया वेंदासीं उहो कर जेको उते कमु अचई ईअं जो क़ुरान पढ़ी नजासीअ जे अखियुनि मां पाणी वही वियो जेतिरो जाफर तैयार बंद कर कुरान वधीक कुरान न पढ़ मता मुझो जिक्र न फाटी पए बंद कर कुरान वारो कर देर न कर पढ़ाए कलमो त मां सुने मोहम्मद जो गुलाम बणजी वञा जे उबार में कलमो न पढ़ाईंदो मां मता पोइते मोटी पए वाजिबुल कत्ल बणजी वेंदे हम शुक्र बच्चा छड़ना पवंदई रहियत छड़नी पवंदई बादशाही छड़नी पवंदई जवाब में चई सब कुछ छड़ींदुसि पर कल में कुरान के न छड़ींदुसि झुकाए विझंदो आहे कुरान जो हिन में वॾी ताक़त आहे जेको सुञाणे न सुञाणे त चवे पंहिंजी क़िस्मत असां छा कयूं सहाबा बच्चा भी कुर्बान कया अहल बैतन वतन कुर्बान बच्चा कुर्बान माल कुर्बान हुजूर जो सहाबिया मक्को छड़े मदीने ॾेठो अचई पंहिंजे घर जा टपड़ गॾु कया अथई नंढे सामान जी ॿधी ॾाचीअ ते रखियई बाक़ी पोइते फिटो कई इते काफ़र नाकु ॾिनसि काॾे थो वञे के ओॾे थो वञा जिते नबियनि जो सरदार थो रहे ओॾे थो वञा जिते रहमतुल आलमीन थो रहे ओॾे थो वञा जिते ख़ातमुन नबीन थो रहे काफ़रनि चयो न छॾींदासीं लड़ंदो साहबी चयुनि जे लड़ंदो त लड़ंदो तकमा ॾे मुस्तफा जो बहादुर आहे त जो ग़ुलाम भी बहादुर आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह लड़ंदो मां तव्हां मुंहिंजा बच्चा यतीम कंदव मां तव्हांजा बच्चा यतीम कंदुमि यादि रखी छॾियो पर महबूब मोहम्मद ॾे मां ज़रूरु वेंदुमि जॾहिं अखियुनि सां हुज़ूर जो दीदार कंदुमि हाणे ॾिसां त कंहिंखे ॾिसां इते काफ़र था चवनि हिकिड़ो सौदो असां सां कर चई कहिड़ो के जेको पोयों माल थी उहो बि असांखे ॾे ॾाचीअ वारो माल बि असांखे ॾे पोइ भली तूं पंहिंजे प्यारे पैगंबर ॾे वञ इते साहबी खिली तो चवे इहो सौदो सस्तो पर पैगंबर ॾे ज़रूर वेंदुसि सुभान अल्लाह चवंदा जा माल ॾिनई अकेलो थो अचे अञा मदीने न पुॻो आहे अल्लाह ताला जिब्रील खे मोकिलियो जिब्रील वञ मुंहिंजे मोहम्मद करीम खे चओ
वाह जो आशिक़ तुझा परवानान वतन छड़ियूं तो अचई माल कुर्बान कयूं तो अचई तो मोहम्मद करीम जे मोहब्बत में तोड़े थो अचे अकेलो तो अचे हर चीज कुर्बान कई के सब कुछ कुर्बान कंदुस पर दिल पर नबी ने जरूर वेंदुस ये थी सहाबी अंसार सहाबी के नबी से कहो इनके माल में भी हिस्सो दे के दिलो मास के जगह में भी हिस्सो दे के दिलो मास सुभान अल्लाह तजो सुभान अल्लाह ये थी दीन हुजूर जो सहाबिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलो पाजा हथ मिलाई हुजूर जे हथन मुबारकन सा इन जा हथ चुला पैर नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछा था कंस दे त खबर शादी कई थी जे सैन गरीब मां के केर दीनो शिकिल मुजी सादिया नबी से फरमान था मदीने में वण अंसार सहाबी तोराई वडे बाग जो मालिक उन वट जवान न्याणी वेठी थी उनके मां मोहम्मद जा वनी सलाम दे सुभान अल्लाह हुजूर जो न्यापो खणी आयो सहाबी चयो सब मिले न मिले अब हमारे कंजो सब मिले न मिले पर हुजूर जो न्यापो तो बुझाए अल्लाह उन्हीं नबी जो न्यापो तो खणी अचे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन उन्हीं नबी जो न्यापो तो खणी अचे मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबीय्यीन आयत नबी से जे रोज़े अतार जे गुंबद खिजरा वाली दीवार ते वडन अखरन सां लिखी पई थी हिकड़ो दफो हुजूर जे रोज़े जो दीदार करे अचो हिकड़ो दफो काबतुल्लाह जी ज़ियारत करे अचो हिक नमाज काबे में पढ़े लख नमाज जो सवाब थी हिक नमाज मस्जिद नबी में पढ़े 50,000 नमाज जो सवाब थी सुभान अल्लाह उते वन नारे काबे में वेंदे तो कि अल्लाह जो जलाल नजर ईंदो सुभान अल्लाह मुस्तफा जे और रोज़े ते वेंदे तो कि उन्हीं रहमतुल आलमीन जे मथों रहमत वसनी नजर ईंदी सोचे वठ साहबी सोचे सम मिले न मिले न्यापो त पुजाया अजे जो बाग में दिसे तो पान भी बीठो आ घरवारी भी न्याणी भी अजन से सलाम नहीं उन जवाब दिनो की आयो है के कायनात जे सरदार जो न्यापो खणी आयो अल्लाह अकबर उन्हीं नबी जो न्यापो जो चोरी जे चंद्र को सोनो सुभान अल्लाह सोचे वठ अब्बे के बच्चो प्यारो नहीं जेका हुजूर के उम्मत प्यारी किया था पुछा कंस शादी कई थी किन न कई थी सोच अब्बे के एडो फिक्र बच्चे जो न हुंदो आ जेको हुजूर के गुलामन जो फिक्र सुभान अल्लाह अम्मा शादी जे मोती थो जा मां हेरे कंदे साईं जन के मां निसंदी मराद जो इबादत कन कदी कदी उहा रात जो नजर कया त रात सजदे में पूरी थी वेंदी कदी कदी नजर जो क्या रात क़याम में पूरी थी वेंदी नजर जो क्या रात रुकू में पूरी थी वेंदी एकड़ी रात में मां साईं के ॾिठो सिर मुबारक सजदे में आ एडो रुनान दाढ़ी मुबारक गोरन मुबारकन में आली थी वई आ ज़बान मुबारक ते ही आयत जी तिलावत पई हले व इन तुअज़्ज़िबहुम व इन्नहुम इबादुका व इन तग़फिर लहुम व इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह जे हिनन ते तू अजाब करे त तुझा बानान जे हिनन के माफ करे त तोखो पुछा करण वारो कोने अल्लाह हिनन दे नजर न कर मां मोहम्मद जे गोढ़न दे नजर कर रात जे टाइम ते हुजूर के बीबिन जो प्यार याद नहीं जो उम्मत याद है
सुभान अल्लाह तो जोड़ा जा सहाबी आयो कि हुजूर जो न्यापो खणी आयो छा न्यापो आ कि जेका तो वट जवान न्याणी वेठी आ उहा मूंसां पढ़ना सहाबी चुप थियो न्याणीअ ॾे बि ॾिसे पियो न्यापे आंगण वारे ॾे बि निहारे पियो तके तके ते न्याणी थी ॻाल्हाए अबा छो बस कई कि इन फिक्र में हाँ पुट हे जेको न्यापो खणी आयो आ इहो शिकिल जो सादो आ तू हसीन जमील आहे इहो मोहम्मद मुस्तफा तोड़े घोट ॾे वारे मोकिलियो आ न्याणी थी चए अबा हिन ॾे नज़र न कर जेको न्यापो खणी आयो आ उहो मोहम्मद करीम त हसीननि जो सरदार आ 20 साल गुजरी न्याणियूं वेठियूं अच्छा मथा थिया तबाही थी वई बरकत छाते पई सोचे न्याणी थी चए अब्बा हे मोटी हो तो नबी से नाराज थींदो अब्बा नबी नाराज थियो तो अल्लाह नाराज थींदो अब्बा इन न्यापे आनण वारे ॾे नज़र न कर जे जवान जो न्यापो खणी आयो आ उन्हीअ ॾे नज़र कर अब्बा कंहिंखे अगो पढ़ाए कंहिंखे ॿाहिरि पढ़ाइनि कंहिंखे मिट पढ़ाइनि हे त मुंहिंजो बख़्त आ जो रसूलुल्लाह माॾे घोट ॾे वारे मोकिलियो आ क़यामत ॾींहुं मां औरतुनि खे चवंदसि तव्हांखे अबे पढ़ायो ॿाहिरि न पढ़ायो मिट न पढ़ायो मां चवंदमि त मुंहिंजे लाइ घोट सोने मोहम्मद करीम माॾे मोकिलियो हो हुजूर जे न्यापे ते न्याणियूं पिया ॾियनि सुभान अल्लाह तोड़े मिस्कीन था जिन अल्लाह जो नालो था वञनि त बि तूं असां हिक ॿिए खे मट ई नथा मट कोन हो त चओ हुजूर जे न्याणियुनि जे मट न हो सभु करे सोने अलीअ खे अम्मा फातिमा जो नबी सजन परणाई अल्लाह अकबर सुभान अल्लाह ते जोड़ा जा उहाली से के कुमार मिली जैसे जन्नत में अम्मा फातिमा कदम मुबारक न रखनी जैसे का औरत जो जन्नत में न वेंदी जेका बाबे जे घर ईंदी नबी से उथी बींदा निलत चुमी दींदा फातिमा तू मां मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो आहे तोखे ॾिसदो मां मोहम्मद जा दुख लही वेंदा सैया अम्मा फातिमा हेरे कंदे सोने अली सां परणाई जे हसन हुसैन जेड़ा लाल जो जमी पिया अल्लाह जो नालो थो न्याणियूं बलूगत ते अचनि परणायो पुट बलूगत ते अचनि शादियूं करायो निकाह करायो निकाह कराइण जो मोहम्मद मुस्तफा जी सुन्नत ॾाढा जो सुभान अल्लाह बन्याणियूं सोने उस्मान के ॾिनऊं नबी से जे घरों जेके जवान घोट थी आया जो हे वॾे वक़्त वारा पर उहे भी वॾे शान वारा जंहिंजे घरों जो अरबी मोहम्मद घोट थियो तो अचई सिद्दीक़ जे अकबर जे घरों नबी सजन घोट थी आया उहा कुमार मिली जंहिंजे शान में 18 आयता सूरत नूर जूं अम्मा आशा जे शान में रब कुरान में नाज़िल कयूं शान अबू बकर जिंदाबाद सिद्दीक़ अकबर जे घरां हुजूर घोट थियो अचे छा तो समझे कुंवार भी उहा मिली जंहिंजे शान में 18 आयतूं रब नाज़िल कयूं इन्नल्लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफिलातिल मुमिनात ॾाढो जो सुभान अल्लाह लुइनू फिद दुनिया वल आखिरह वलहुम अज़ाबुन अज़ीम अल्लाह से फरमा तू वही शख्स जेके पाक दामन औरतुनि जे मथों जेके गुनाहन खां बेखबर उन्हनि ते तहमत लाईंदा दुनिया आखिरत में उन्हनि जे मथों मां अल्लाह जी लानत कुरान खोलियो पियो 18 पारो खोलियो जो नबी शान वारो आ तो हुजूर जी बीबियूं भी शान वारी सुभान अल्लाह जो राजा न्याणियूं भी शान वारियूं जो सोहरा भी मान वारा दोता भी मान वारा
जो न्याणा भी मान वारा जॾहिं नबी मान वारो त मां मोहम्मद मुस्तफ़ा जे शान तो कुर्बान वञा जन सां नबी से मिटियूं कयूं हिकिड़नि खे संग ॾिनऊं ॿियनि खां वरितऊं जो उहे बि इज़त वारा सोचण जो मक़ाम आहे उहो कर जेको उते कम अचे हयाती पंहिंजी न वञा न्याणियूं निमाणियूं थींदियूं मके जा काफ़र न्याणियूं ज़िंदा दरगोर करे छॾींदा पूरे छॾींदा तूं असां विहारे था छॾियूं छा बचो क़यामत जो ॾींहुं अबो मां इन्हनि जा कातिलनि जे कतार में बीठा हूंदा जॾहिं पंहिंजूं न्याणियूं न परणायूं ॾाढो हशर ॾुखियो थींदो सोचो जॾहिं रसूल जा असां नौकरूं ग़ुलाम प्यारे पैगंबर करीम जा त वो सुन्नत जो तरीक़ो प्यारे पैगंबर करीम वारो अवां असांखे अदा करणो आहे न्याणी बलूगत ते पुॼे निकाह कराए छॾे छो त सोने अलीअ खे नबी से 3 वसियतां कयूं अली हिकु बाग मिलई त निमाज़ पढ़ण में देर न कजाए सुभान अल्लाह माण्हू मरी वञे त हुनजे जनाज़े जे खणाइण में देर न कजाए जो न्याणी बालग थिए हुनजे उथारण में देर न कजाए समूरा जो नबी त सचो आहे नबीअ जो फरमान बि जो सचो आहे इहा वसियत पिया कनि सोने अलीअ खे शाने मुस्तफा सोचे वठ ज़ुल्म न कर तोखे पुट एॾा प्यारा न्याणी जी उम्र घणी वई हे पुट अबो तरी थो करे पंजे लालच न्याणी खे 5 रुपया ॾे न ॾे अबे जो लफ़्ज़ ज़बान जो न लाए पुट जी दौलत ते नज़र आ न्याणीअ जी अबे ते नज़र आ हुज़ूर जो ज़मानो आ हिकिड़ी न्याणी आ जंहिंजो मुड़ुसु लड़ाईअ में वियो आ न्यापो वयसि त अबो तुझो बीमार आ के मां हुज़ूर जे जवाब में चवण लगी त मां मुड़ुस खे इजाज़त खां सवाइ न ईंदसि वरी न्यापो वयसि बाबो मौत जे क़रीब थी के मुड़ुस जे इजाज़त खां सवाइ न ईंदसि वरी न्यापो वयो अबो तुझो दुनिया मां लॾे वई के शरीयत जो मालिक आहे मोहम्मद करीम उहो मोकिल ॾे त मां अचां न त मां न ईंदसि नबी से खे ॿुधायूं से हिन घर में न्याणी आहे अबो हुनजो दुनिया मां लॾे वियो आहे मुड़ुसु हुनजो लड़ाईअ में वियो आहे बाबे ॾे बि नथी अचे पाण फरमायूं नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो तो मां मोहम्मद करीम भी न तो चई सगां वाह जो माई पंजे मुड़स जी लज रखी आ हाणे हिय कयो इन जे अबे जे जनाज़े जी खत खणाए जो न्याणी जे दर जे अंदर रखरायो आखिरी दीदार पंजे अबे जो करे उनी मल कफन खोले न्याणी मथे पो करे थी जे ओ आसमान वाला खुदा ओ अर्श वाला खुदा ओ मुंजा अल्लाह मां पंजे मुड़स जी लज रखी दमाए अल्लाह मुझे बाबे जी लज तू रख जाए अल्लाह मुझे अब्बे के जन्नत दी जाए यानी जो दर्द रोदा कई यानी दी दाह मथे वई दुआ कबूल थी वई हुजूर के बुधायो सही ही यानी दुआ घुरी पाण फरमायो माने जिब्रील पुजियो यानी दी दुआ कबूल थी वई अबो न जो जन्नत जे मार्ग में पुजी ये थी न्याणी तरी तो कुरान में पेरो रब नालो न्याणिन जो वतो लिल्लाह मुल्कु समावाति वल अर्ज़ यख़्लुक़ु मा यशा यहबु लिमन यशा इनासा व यहबु लिमन यशा उज़्ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरानन व इनासा वयजअल मन यशाअ अकीमा दादा जो सुभान अल्लाह मुल्क जो मालिक केरा आसमान जमीन जो मालिक केरा दादा मलायो मुल्क कहियो आ के तो जीअं वणे मां उहे पैदा कया वणे त कंहिंखे न्याणियूं ॾियां वणे त कंहिंखे पुट ॾियां वणे त कंहिंखे न्याणियूं बि ॾियां पुट बि ॾियां वणे त कंहिंखे संड कयां त मां को पुछा वारो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह सुभान अल्लाह
जोड़ा दिया कुरान बुधाया कुरान जे तो जी तहां घुरंदो उहे न थींदो जी मां अल्लाह जी मर्ज़ी हूंदी उहे थींदो मर्ज़ी कंहिंजी हलंदी नबियन जी मर्ज़ी भी न थी हले नबी भी तकवा ॾे अल्लाह जी ज़ात जे आॾो घुरण वारा ॾियण वारो उहो आहे दुआ क़बूल करे भी मालिक आहे न करे दुआ क़बूल त भी मर्ज़ीअ जो मालिक आहे वरी जो जे ला युसअल अम्मा यफअल वहुम युसअलून जेकी तव्हां कंदो मां पुछंदो मां जेकी मां कयां मां को पुछा वारो कोन्हे फिरौन काफर जे ज़ाल के जन्नत दे मोकिले त जो पुछा वारो कोन्हे हा हा अबू जेल जे पुट इकरम साईं के नबी साईं जो गुलाम बनाए त जो मर्ज़ीअ जो मालिक बिलाल के हबश विलायत को आनाए मुस्तफा जो गुलाम बनाए तभी जो मर्ज़ीअ जो मालिक सुभान अल्लाह मर्ज़ी मौलवी पीर नवाब मीर कामोर उनकी नहलनी मर्ज़ी अल्लाह जी कहीं इब्राहिम नबी पियो जे पुटो को हां अर्शवारो तो जे मावार के भी लोडो न ॾींदो मास हुक्म भी रब कयो तस फैसलो जो अल्लाह जो ज़ाहिर थियो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह सुभान अल्लाह मर्ज़ी कहीं हलंदी नबियन जी मर्ज़ी न थी हले नूह नबी तो जे पुट मुंहिंजो बुढ़ण खां बचे अर्श वारो तो जे बोरींदो मास फैसलो कंहिंजो ज़ाहिर थियो फिरौन ॿियो जे मूसा खे ॼमण ई न ॾींदुसि ॼमंदो त कुहाईंदो मास अर्श वारे चयो पैदा त कंदो मास पर तुंहिंजे गोद में पालना कराईंदो मास वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह फैसलो रब जो ज़ाहिर थींदो सुभान अल्लाह जो ॾाढा निमरूद रब पे पान के सदाए त निमरूद जे न्याणीअ खे इब्राहिम नबीअ जे मथां रब कलमा तो नसीब करई या तारीफ़ कईनी या ताकत कईनी तॾहिं जो जे अन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ के तो सभिनी ताकतुनि जो मालिक मां अल्लाह आया केरा ताकतुनि जो मालिक केरा महबूब केरा हाजत रवा केरा मुश्किल कुशा केरा पुटन न्याणन जण वारो केरा इज्जत ज़िल्लत जो मालिक लिल्लाह हुम मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंजुल मुल्क मिमन तशा وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير झूठा थी जा निंद्र जा तारा पटे सुभान अल्लाह जो ॾाढा